खबर दींदासीं अडेरो लाल में शाहिद अली गांव की खबर मूजिब जी अडेरो लाल स्टेशन लग गोठ पिंजल गांव में जो रोड 2001 में मोहम्मद अली शाह जामोट मंजूरी बाद ठहरायो। अज उन रोड के 20 साल गुजरन बावजूद उन रोड की हालत तमाम बदतर थी हुई है। अवाम तमाम घनी मुतासिर है। गोठ वारन दाइंदे चो त असां सां सिर्फ़ हर दफ़े वोट वठी कूड़ा वायदा कयूं वञंदा, वोट खां पोइ चूंडियल नुमाइंदा ज़ाहिर ई नथा थियनि। जीअं त हिते जे अवाम इहो बि दाइंदे ॿुधायो त असां हर दफ़े वोट पीपल्स पार्टी मखदूमन खे वोट ॾिनो आहे, उन जे बावजूद बि असांखे हर दफ़े नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असां वसवारनि खां मुतालबो था कयूं त असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं हिते जे अवाम सुख जो साह खणी सघे। असांजे पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मटियारी जे MNA ऐं MP खां परज़ोर मुतालबो करियूं था त ख़ुदारा असांखे सहूलियतुनि खां महरूम न कयो वञे। मज़लूम मारवाड़न के हक़न जो आवाज़ पहुंचाए आला ऐवानन ताईं। ॾिसंदा रहो